अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं पंहिंजावे ड्रामे खे ऐं कुझु ॿियनि ड्रामनि ते बि ॻाल्हाइणो आहे। तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी बि मूं आंदी आहे। ज़बरदस्त ही वीडियो आहे, हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। दोस्तों हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु हिन वीडियो में मतिलबु तव्हांजे कम जी अपडेट आहे ऐं इंशाअल्लाह तव्हांखे अपडेट भली ॾींदासीं। दोस्तों दरअसल पंहिंजावेरी ड्रामे जे ज़रिए मां अपडेट स्टार्ट कई आहे। माशाअल्लाह सभिनी ड्रामनि खां वधीक पंहिंजावे ड्रामे ते व्यूज़ अची रहिया आहिनि ऐं पंहिंजावे ड्रामे जा कॉमेंट बि घणा अची रहिया आहिनि। हर दोस्त चए थो त पंहिंजावे ड्रामो ज़बरदस्त ड्रामो आहे। हर दोस्त जो मतिलबु फरमाइश अचे थी, को कहिड़े अदाकार जो नालो लिखे थो, को कहिड़े अदाकार जो नालो लिखे थो। कुझु नाला तव्हांखे मां ॿुधाईंदुसि बि सही हिन वीडियो में। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हर कंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे दोस्तों। जी हाँ दोस्तों, हर कंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे। हर कंहिंखे पंहिंजो अदाकार मतिलबु फेवरेट अदाकार हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां बि काफ़ी दोस्त मतिलबु आज़म मंगल जो नालो लिखनि था त बाबा पंहिंजावेरी में आज़म मंगल हुजे। पर हाल तव्हां को टेंशन न वठो, आज़म मंगल जी हिकु फ़िल्म अची रही आहे, ज़बरदस्त फ़िल्म अची रही आहे। उहा बलूचिस्तान में शूट थी रही आहे। जी हाँ दोस्तों, बलूचिस्तान में शूटिंग उनजी फाइनल थियण ते आहे। उहा बि हाई लेवल जी फ़िल्म आहे ऐं उन में काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। बिलावल खोखर बि आहे, ज़बरदस्त अदाकार आहिनि। उहा फ़िल्म बि तमामु जल्द साम्हूं अचण वारी आहे। पर आज़म मंगल जा बि कमेंट मतिलबु आज़म मंगल जेका प्रस्तार आहिनि, फैन आहिनि, उन्हनि जा बि कमेंट ॾाढा घणा अचनि था त पंहिंजावेरी में इहो हुजे। पर पंहिंजावेरी में हाणे लाला रफ़ीक ज़ौर साहब जा बि हद खां वधीक मतिलबु उनजा जेका प्रस्तार आहिनि उनजे नाले सां कमेंट करे रहिया आहिनि। लाला रफ़ीक उर्फ़ मूसा हुजे। हाणे उहा तव्हांजी ख़्वाहिश पूरी करण वारो डायरेक्टर साहब आहे। ऐं उन सां गॾु असद कुरैशी जे लाइ बि अची रहिया आहिनि कमेंट, बाबा असद कुरैशी हुजे। ऐं उहा बि ख़्वाहिश तव्हांजी असगर चौधरी पूरी करे सघे थो। मां नथो करे सघां, मां वधि में वधि तव्हांजी आवाज़, तव्हांजा इहे कमेंट वीडियो जे ज़रिए उन्हनि ताईं पुॼाए सघां थो। जीअं हाणे हिन वीडियो में पुॼाए रहियो आहियां। हिकु त हिकु कांव मथो खाई आहिनि दोस्तों। हे कांव अहिड़ी चरी क़ौम आहे, हरू भरू बि माण्हुनि जो कढ पइजी वेंदी। हाणे मां हिते वीडियो शूट कयां थो त मुंहिंजे कढ पइजी विया आहिनि। बहरहाल छा कजूं, जानवर आहिनि, पखी आहिनि, उन खां छा थो करे सघे। तव्हां बि आवाज़ु ॿुधी रहिया हूंदव हिननि जो। ऐं दोस्तों उन सां गॾु ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां तव्हांखे त सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो साहब जा एतिरा कमेंट काफ़ी दोस्तनि कया त हाजन तीवणो हुजे। पर उन्हनि जी उहा ख़्वाहिश पूरी थी वई। हाजन तीवणो पंहिंजावे ड्रामे में हूंदो, बिल्कुलु हूंदो, बिल्कुलु हूंदो। ऐं तव्हांजी इहा ख़्वाहिश पूरी थी चुकी आहे। ऐं काफ़ी ॿिया अदाकार बि आहिनि। पोस्टूं मां रखंदो आहियां पंहिंजे पेज ते। जेका शइ जंहिं अदाकार जी एंट्री थींदी आहे वीडियो में ॿुधाईंदो आहियां। हिकु अदाकार जे लाइ तव्हांखे क्लियर करे ॿुधाईंदो आहियां त हीअ अदाकार हूंदो, हीअ न हूंदो। अॼु हिन वीडियो में बि तव्हांजा कमेंट जेका हुया, नाला जेका तव्हां लिखिया, उहे मां हिन वीडियो में ॿुधाया। त हाणे बक़ाया जेका अदाकार रहियल आहिनि, इहो अदाकार मतिलबु तव्हांजी ख़्वाहिश डायरेक्टर ई अगरि वीडियो ॾिसंदो त ज़रूरु उन ख़बर पवंदी त कंहिंजे अदाकार जी केतिरी व्यूअरशिप आहे। ज़रूरु तव्हांजा जेको आहे न ख़्वाहिश पूरी करे सघे थो। असांजा वीडियोज़ माशाअल्लाह फेसबुक पेज ते, यूट्यूब ते डायरेक्टर, राइटर, अदाकार बि ॾिसंदा आहिनि, शेयर बि कंदा आहिनि दोस्तों। ऐं तव्हां बि शेयर कंदा आहियो, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। तव्हां ग्रुपनि में शेयर कंदा आहियो, अञा वधीक कयो। मुंहिंजी वीडियो जी लिंक थी सघे न घणी शेयर कंदा कयो। लिंक शेयर करण सां ईअं थींदो आहे दोस्तों त जेका दोस्त ॿिया हूंदा आहिनि उनखे यूट्यूब चैनल मुंहिंजी लिंक ते क्लिक करे यूट्यूब चैनल ते अची वेंदा आहिनि। उनखे यूट्यूब चैनल मुंहिंजो जल्दी मिली वेंदो। वीडियो जे ज़रिए अगरि हू ॾिसंदा, तव्हां डाउनलोड करे उन ते मोकिलींदव त हू ॻोल्हे न सघंदा चैनल खे। लिंक शेयर करे छॾींदा कयो, तव्हांजी वॾी में वॾी महिरबानी थींदी, हद खां वधीक महिरबानी थींदी। ऐं दोस्तनि खे इहा कोशिशि चवंदुसि त जेका बि नवां दोस्त आहिनि, जेका पुराणा दोस्त आहिनि, उनखे वरी अर्ज़ु कंदुसि तव्हां कमेंट सेक्शन में लिखो, पंहिंजी ख़्वाहिश लिखो, कहिड़ो अदाकार तव्हांखे अञा वधीक फेवरेट आहे। ॾिसूं तव्हांजी छा मतिलबु फरमाइश आहे। काफ़ी दोस्तनि आज़म मंगल जे लाइ त घणा कमेंट कया आहिनि, घणा कमेंट आज़म मंगल जा आहिनि। जिंदो ड्रामो बि तमामु जल्द फाइनल थींदो दोस्तों इंशाअल्लाह। उनजी जेको आहे शूटिंग मीरपुर में थींदी। बाक़ी हिन जी दादू में थी रही आहे पंहिंजावे ड्रामे जी। ज़बरदस्त ड्रामो आहे पंहिंजावे, हाई लेवल जो ड्रामो आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजी अगरि हीअ वीडियो तव्हां व्हाट्सअप ग्रुपनि में या फेसबुक ते शेयर कई आहे, तव्हांजा लख कुर्ब। ऐं सभिनी दोस्तनि खे इहो चवंदुसि त ॿिया कुझु बि जेका पहिरियों मां वीडियो शेयर कया आहिनि पंहिंजे यूट्यूब चैनल ते, उन्हनि खे बि ॾिसो। उन्हनि में बि मां वॾी इन्फॉर्मेशन ॾिनी आहे, ज़बरदस्त इन्फॉर्मेशन ॾिनी आहे ड्रामनि जे बारे में। ऐं जेका बि मुंहिंजी वीडियोज़ अचे उनखे
क्लिक करे इन पूरो ॾिसंदा कयो, आख़िर ताईं ॾिसंदा कयो। दोस्तों पंहिंजा वे ड्रामो केतिरो कामयाबु थींदो केतिरो न थींदो इहो ख़ुदा थो ॼाणे। बाक़ी मूंखे असांजे अंदाज़े मूं लॻी वियो आहे, तव्हांजे कमेंट मूं अंदाज़ो लॻी चुको आहे त पंहिंजा वे ड्रामो वॾो कामयाबु थींदो, हाई लेवल जो ड्रामो कामयाबु थींदो ऐं पंहिंजा वे ड्रामो हाई लेवल में व्यूवरशिप खणंदो। हक़ीक़त पुछो अंदाज़ो लॻी चुको आहे ऐं अॻियनि खे मालिकनि खे बि असांजा वीडियो ॾिठाऊं, कमेंट ॾिठाऊं, उनखे ख़बर पइजी वई आहे त पंहिंजा वे ड्रामो सिंध टीवी वारनि जो वॾो कामयाबु थींदो। भई खजू साहिब जो KTN ते जेको ड्रामो अचण वारो आहे ऐं जिंदो वारो, उहो बि हाई लेवल जो ड्रामो आहे, उहो बि हल्को फुल्को ड्रामो न आहे। उन जी हाणे ॾिसूं त अॻिते केतिरी व्यूवरशिप हासिलु कंदो, उन में आज़म मेंगल ज़रूरु हूंदो, इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। बाक़ी दोस्तों काम मुंहिंजो मथो खाई आहे, मां वीडियो कयां थो बंदि। असांखे ॾींदा इजाज़त, हिन खे लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल खे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में, ओनली ऑन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ऐं पेज। वॾियूं महिरबानियूं।